ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों तव्हांखे नेक्स्ट एपिसोड की कहानी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी है उन में छा थींदो। दोस्तों हाणे अहमद जो आहे रबन के चवण ते वियो ओठे सां मुलाक़ात करे आयो ऐं रबन सां हाणे अची मुलाक़ात कंदो। रबन उन की सिधी ॻाल्हि कंदो मां जेको आहे रबन पाण वाइदो कयां थो जीअं मीरा मूंखे मिली ऐं ओठे उते पुॼायो तो मां ओठे खे ऐं तोखे माफ़ करे छॾींदुसि। लेकिन या अहमद के खबर आ ओठो इन्हीं के रबन के माफ़ कोन कंदो उहो विढ़दो। लेकिन अहमद कोन ॿुधाईंदो रबन के इहो ओठो तुंहिंजे लाइ प्लान ठाही वेठो आहे। पोइ जॾहिं रईस गफ़ार ख़ान हाकिम ख़ान सां फ़ैसिले जी ॻाल्हियूं करण वेंदो उते पोयां अहमद हूंदो चौकीदारी ते जाते ओठो ॿधल आहे। पोइ उते रबन ईंदो आराम सां जेको आहे ओठे खे छॾायूं हलिया वेंदा। लेकिन ओठो फिरी रबन जे मथां वार कंदो ऐं जेको आहे मारण जी पूरी पूरी कोशिशि कंदो। लेकिन रबन मरणो त न आहे उहो हीरो ई आहे। लेकिन अहमद कोन ॿुधाईंदो इहा ॻाल्हि ऐं जेको आहे रबन वरी हिकु चकर नुक़सानु खाईंदो ओठे मां ऐं हाकिम ख़ान जेको ॻाल्हियूं कंदो रईस गफ़ार ख़ान सां उते तव्हां इहो बि ॾिसंदो दोस्तो त कमाल ख़ान हाणे बख्शू सां प्लैनिंग कंदो उतां भॼण जी ऐं उन ख़बर आहे मूंखे रईस गफ़ार ख़ान जे हवाले कयो वियो त मूंखे वॾी बुरी सज़ा मिलंदी ऐं वॾो मां बेस्तो थींदुसि। लेकिन बख्शू के पैसा ॾेई उतां निकिरण जी पूरी पूरी कोशिशि कंदो ऐं पंहिंजी प्लैनिंग ठाहींदो त मां हितां कहिड़े बि तरीक़े सां निकिरी वञा हाकिम ख़ान के जेको आहे चकमो ॾेई वञा। नेक्स्ट एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण में ईंदा ऐं ज़बरदस्त हाणे ड्रामो जेको आहे मूव कंदो अॻिते। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। असां मिलंदासीं तव्हां सां वरी नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।